मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, अॼोको पैगाम मुहर्रम हराम जे रिश्ते ऐं नाते सां फ़क़ति क़ुर्बानी जे मुतालिक़ चंद इक़्तिबासात पेश कंदुसि ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां जेके ज़िंदगियुनि सां मुहबत था करियो उन में इहो ज़रूरु अहसासु थींदो ऐं तव्हां ज़रूरु पंहिंजी ज़िंदगियुनि जे रवैयनि में तब्दीली आणण जे लाइ सोचण ते मजबूर थींदो। फरमायो ख़ालिक़े काइनात क़ुरान पाक में, ला तक़ूलू लिमन युक़्तल फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम यरज़ुक़ून। उहे माण्हू जेके हू अल्लाह जे राह में विढ़ंदे शहीद थी वञनि उन्हनि खे तव्हां मुअल न चओ, उहे जीअरा आहिनि, मूं वटि रिस्क खाईंदा आहिनि। मक़सदु इहो थियो, मफ़हूम इहो आहे त जेकी माण्हू उसूलनि जे ख़ातिर, नज़रियनि जे ख़ातिर वक़्त जे फ़िरऔन सिफ़त माण्हुनि सां टकर खाईंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि त हू तमामु ताक़तवर आहे ऐं असां हाराए बि वेंदासीं ऐं ज़िंदगी असां खां खसे बि वेंदो। उन जे बावजूद बि हू पंहिंजे क़ुर्बानी जे जज़्बे ऐं ईसार वारे तसवुर खे तर्क न कंदा आहिनि। इमाम हुसैन आली मक़ाम जी क़ुर्बानी, इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी, इस्माइल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी तारीख़ी तौर ते इस्लामी नुक़्ते निगाह खां वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। हीउ महीनो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे क़ुर्बानी वारो महीनो आहे, जिते हुन पाण पंहिंजे बचनि समेत, मासूम बचनि समेत, पुटनि ऐं नियाणियुनि समेत जेका क़ुर्बानी ॾिनी उहा तारीख़ साज़ क़ुर्बानी आहे। तॾहिं त क़ुर फरमायो त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तव्हां कॾहिं बि कामयाबु न थींदो जेसिताईं तव्हां प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान नथा करियो। ऐं प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान करणु माना ज़िंदगी खे क़ुर्बान करणु। जेकी बि माण्हू ज़िंदगी खे प्यारु न कंदा ऐं उन ज़िंदगी खे जॾहिं सम्झनि था त असां ग़ुलाम आहियूं, असांजा हक़ मुअत्तिल आहिनि, असांजो मुआशिरो फ़रसूद रस्मुनि में मुब्तला आहे, असांजे हक़नि ते धाड़ा था लॻनि, आज़ादी खां ओपरा तूं न असांजो भाउ, तूं को पथर पंध में, असां उतर वाह, असां ओरे आ, सांगो लाए सिर जूं। आज़ादी तौर जो नसब ऐन हुजणु घुरिजे। ज़ुल्म खां आज़ादी, जबर खां आज़ादी, ॾाढ खां आज़ादी, ग़ुलामी खां आज़ादी, ताग़ूती क़ुवतुनि खां आज़ादी, फ़िरौन सिफ़त इंसाननि जे तिल्सिम खां आज़ादी, जाहिलाना निज़ाम खां आज़ादी, जाबराना निज़ाम खां आज़ादी, ग़ुलामाना निज़ाम खां आज़ादी, उन जे लाइ तव्हांखे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। हूअं बि तव्हां ई असांखे रोड एक्सीडेंट में बि मरी वेंदासीं, शुगर में बि मरी वेंदासीं, ब्लड प्रेशर में ऐं हाइपरटेंशन में बि मरी वेंदासीं। कंहिं न कंहिं जाइ ते पाण खे मौत अचिणो आहे, पर उहो मौत अमर न हूंदो। अचो त पाण विड़ी मरण खे तरजीह ॾियूं, बजाए उनजे जो बिस्तरे ते मरूं। अचो त इमाम हुसैन आली मक़ाम जे लाइन खे एडॉप्ट कंदे उन जे तिर्ज़े अमल मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं हितां जे वक़्त जी रुगो यज़ीद, उहो यज़ीद न हुयो, यज़ीद त मरी वियो, पर हींअर बि जेके माण्हू तव्हां सां ज़ुल्म था कनि उहे यज़ीद आहिनि। नाला तब्दील थियल आहिनि, सिफ़तूं तब्दील थियल आहिनि, वक़्तु तब्दील थियल आहे, पर हींअर बि उहे माण्हू जीअरा आहिनि जेके तव्हां ई असां माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो था हणनि, तव्हां ई असां माण्हुनि जे ज़िंदगियुनि में अज़ाब बनियल आहिनि। अचो त बग़ावत जो अलम बुलंद करियूं, अचो त मुज़ाहिमत करियूं, अचो त स्टेप डाउन थियण खां पाण खे नफ़ी करियूं। स्टेप डाउन न आहे थियणो, सरेंडर न आहे करिणो, विहणो आहे, मुज़ाहिमत करणी आहे, मुफ़ाहिमत जी पॉलिसी खे तर्क करिणो आहे, त इंशा अल्लाह ताला पाण ज़रूरु मंज़िल जे हमकिनार थींदासीं। महिरबानी साथी।